गिची में धागो बदल आयो। अब्दुल्ला फौरन सवाल कयो, ज़ैनब यो धागो छो बदो अथई, छाजे करे बदो अथई? आउं चवंदो आहियां जेकॾहिं सहाबा जे दौर में तावीज़ बधण जो, धागे बधण जो रवाज हुजे हा, अब्दुल्ला बिन मसूद ज़ाल खां सवाल कोन करे, ज़ाल खां कोन पुछी आ। आउं तव्हां खां कोन पुछंदुसि टोपी छो पाती आहे, तव्हां खां सवाल कोन कंदुसि कपड़ा छो पाता आहिनि, सभु को ॼाणे थो, ज़रूरत आहे। जेकॾहिं धागनि जो रवाज हुजे हा, अब्दुल्ला बिन मसूद ज़ाल खां सवाल कोन करे हा, माना धागनि जो रवाज कोन हो। घरवारी चयो, अब्दुल्ला अख में सूर हो, हिकिड़े यहूदी खां पढ़ायमि, फ़ाइदो थी वियो। हिते हिकिड़ो इंतहाई अहम पॉइंट आहे, चङा ख़ासा असांजा मुस्लमान धोखो कयो वञनि। कहिड़ो धोखो? सोचींदा आहिनि त जंहिं शइ मां फ़ाइदो थी वियो उहा शइ जाइज़ आहे, उहा शइ हलाल आहे। घरवारी छा चयो? धागो ॿधमि, सूर ख़तम थी वियो। अब्दुल्ला बिन मसूद चवे हा, ज़ैनब फ़ाइदो पाण खे घुर्जे, फ़ाइदो थी वियो, भले तोखे धागो ॿधो पियो हुजे। चयाईं इहा साहब जो कीदो, साहब जो कीदो। ॾिसो फ़ाइदा त शराब में भई न, ऐं डॉक्टर में ख़बर आहे, पोइ शराब हलाल थींदो। फ़ाइदा त सूअर में भई, छा सूअर हलाल थींदो? छा चयाईं मूंखे फ़ाइदो थी वियो। पर इब्न मसूद छा जो ही अक़ीदे जी गैरत, उहो फ़ाइदो तस्लीम कंदासूं जेको क़ुरान हदीस मां साबित आहे, ॿियो न। अक़ीदे जो मसलो आहे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु घरवारी खे ईअं कोन चयो धागो तोड़, अॻिते हथ वधाए धागो तोड़े परते उछलाया। इनमें दलील कहिड़ो आहे? ताक़त आहे बुराई खे पंहिंजे हथ सां ख़तम कयो। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ। तव्हांजे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां, क़ुरान मजीद जी 2 नंबर सूरत सूरह अल बकरा ऐं उन जी हिकु आयत जो कुछ हिस्सो तिलावत कयो वियो। जेतोणीकि क़ुरान मजीद जा इहे चंद अल्फाज आहिनि, पर इन्हनि चंद अल्फाज में बि उन्हनि इंसाननि जे अज़ीम शान जो बयान आहे जिन खे पाण सहाबा किराम चऊं था। सहाबी छाखे थो चइजे? उन जी बेहतरीन तशरीह हाफिज इब्न हजर रहमहुल्लाह अल इसाबा जे अंदर कई है। हाफिज साहब फरमाए थो, हर वो मानू जे अल्लाह जे नबी सां ईमान की हालत में मुलाकात कई ऐं उन जो मौत भी ईमान की हालत में थियो, वो मानू सहाबी आहे। तव्हां ॾिसो केतिरा माण्हू आहिनि जिन अल्लाह जे नबी सां मुलाकात कई पर मोमिन कोन हुआ, उन्हनि खे सहाबी कोन चइबो। अहिड़ा बि माण्हू हुआ जिन जो मौत इस्लाम ते कोन थियो, मुर्तद थी विया, उन्हनि खे बि सहाबी कोन चइबो। लेकिन हर वो माण्हू जे अल्लाह जे रसूल खे ॾिठो, मुलाकात कयाई ईमान जी हालत में ऐं इन ई हालत में फौत थी वियो, उहो माण्हू सहाबी आहे ऐं जन्नती आहे। चाहे उन माण्हू खे अल्लाह जे रसूल जी सोहबत जूं चंद घड़ियूं नसीब थियूं हुजनि, चाहे सालनि जा साल गॾु रहियो हुजे, उहो सहाबी आहे। तव्हां ॾिसो मुस्नद अहमदी हदीस आहे, पाण सगुरा मौजूद आहिनि।
तेस ताईं हिकिड़े माण्हू खे ॾिसनि था त परे खां उठ ते अचे पियो। जॾहिं वेझो पए थो पुछा करे थो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां मां केरु आहे? अल्लाहु अकबर। ऐं चवंदो आहियां अल्लाह जो पैगंबर केतिरो सादो आहे। इमामुल अंबिया सैयदुल मुरसलीन औलाद आदम जा सरदार, लेकिन एतिरा सादा आहिनि जो अचण वारो माण्हू अल्लाह जे रसूल खे सुञाणी नथो सघे। सहाबा इशारो कयो अल्लाह जे रसूल ॾांहुं। ही आयो, अची अल्लाह जे रसूल खां कुझु सुवाल करे थो, दीन इस्लाम जे बारे में, ईमान जे बारे में। ऐं जॾहिं पाण सुगुरा ॿुधाए चुका, हिन देर कोन कई, उहो साॻियो उठ उन ते सुवार थी पंहिंजे ॻोठ ॾांहुं वञण लॻो। पर अल्लाह जी कुदरत, उठ जो पेर हिकिड़े सोराख में फासी पियो। उठ अची ज़मीन ते किरियो। ही माण्हू जेको मथे वेठल आहे उहो बची ज़मीन ते किरियो, पर कंध भर, ऐं उते जो उते फौत थी वियो। अल्लाहु अकबर। सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम उन ई माण्हू जे लाश खे खणी अल्लाह जे रसूल जे क़रीब कनि था। पाण पहिरीं थोरा वेझा वञनि था, पर वरी जल्दी पाण पोइते थी वञनि था। सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम सुवाल कयो अल्लाह जे रसूल, छाजे करे तव्हां पहिरीं इन माण्हू जे वेझा थिया, बाद में तव्हां दूर थी विया? हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, अल्लाह जा पैगंबर उहे शयूं ॾिसंदा आहिनि जेके आम माण्हू कोन ॾिसंदो आहे। जिब्राइल अलैहिस्सलाम ईंदो हो, बाद औकात सहाबा कोन ॾिसंदा हुआ। सहाबा खे ख़बर ई कोन पवंदी। पाण फरमाइनि था ऐं नमाज में तव्हां खे पोयां खां ॾिसां थो। ये अल्लाह जे नबी जी ख़ुसूसियत आहे। पोयां खां बि नमाज में ॾिसनि था। जिब्राइल अलैहिस्सलाम अचे थो, सहाबा कोन था ॾिसनि, पाण उन सां ॻाल्हाइनि बि था, उनखे ॾिसनि बि था। केतिरा अहिड़ा वाक़ियात आहिनि। हिन दफ़े पाण सगुरा वेझो थी वरी जॾहिं पोइते थिया, सहाबा सुवाल कयो अल्लाह जे रसूल छाजे करे? पाण फरमाइनि था, रहे तो मलकैन यतुस्सान फी फीह मिन सिमारिल जन्नत फअलिमतु अन्नहु मात जाया। अल्लाहु अकबर। पाण सुगरा फरमाइनि था, जॾहिं आउं इन माण्हू जे वेझो थियसि, ॾिसां त ॿ मलाइक इन जे वात में जन्नत जो मेवो विझनि पिया। ऐं सम्झी वियुसि त ही माण्हू बुखायल हो, ॻोठां निकितो आहे, सिर्फ़ दीन जी तलाश में। हिन खाधो कोन खाधो हो, इस्लाम क़बूल करे रवानो थिए थो, मौत थी वञे थो। अल्लाह जो रसूल मलाइकनि खे ॾिसे थो जेके हुन जे वात में जन्नत जो मेवो विझी रहिया आहिनि। हाणे ॾिसो, हिन माण्हू अल्लाह जे रसूल जी सोहबत में केतिरो टाइम गुज़ारियो, केतिरो टाइम, चंद घड़ियूं। ऐं दिलचस्प ॻाल्हि, न हुन नमाज पढ़ी आहे, न हुन रोज़ो रखियो आहे, न हुन ज़कात ॾिनी आहे, न हुन हज कयो आहे, न का ॿी नेकी कई आहे। सिर्फ़ तौहीद खे क़बूल करे थो, इन ई हालत में मरे थो। पाण सुगुरा फरमाइनि था, उनखे मलाइक जन्नत जो मेवो खाराए रहिया। ही सहाबा जो शान आहे। चंद घड़ियूं सोहबत जूं जन्नती थी वियो। इहो ई सबबु आहे। अल्लाह जे नबी फरमायो, पाण फरमाइनि था, ला तसुब्बू असहाबी, मुंहिंजे सहाबा खे गारगंद न कजो। वल्लज़ी नफ़्सी बियदिही लौ अन्न अहदकुम अनफक़ मिस्ल उहदिन ज़हबन मा बलग़ मुद्द अहदिहिम वला नसीफ़हु। हदीस सही बुखारी थी। ऐं हदीस ॿुधाए थी सहाबा जो शान छा आहे।
छा मकाम है। अज बाद बदनसीब सहाबा किराम के घट वध ॻाल्हाइनि था, गारगंद कनि था। अल्लाह जे प्यारे पैगंबर 1400 साल का अग में पान फरमाइन था त मुझे सहाबा के घट वध न ॻाल्हाए। छाजे करे पान सुगरा फरमाइन था अवामा जेकॾहिं को माण्हू जेको सहाबी न आहे जबल उहद जेतिरो सोन अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे वही अंदाज़ो लगायो अज हिकिड़ो तोलो 2 लख खां मथे आहे ऐं जबल उहद वञो गूगल कॉम जे अंदर विकीपीडिया ते लिखो करीबन 7.5 किलोमीटर डिघो आहे। छा हुनजो वज़न हूंदो? आहे का साइमी जेका वज़न करे सघे जबल उहद जो? यो समूरो जबल जन्नत बणजी वञे, सोन बणजी वञे, इन जी मालियत छा थी? छा मालियत थींदी? पान सुगरा फरमाइन था अवां मां को माण्हू जेको सहाबी न आहे अल्लाह जे रस्ते में जबल उहद जेतिरो सोन ख़र्च करे ऐं मुंहिंजो सहाबी हिकिड़ी पार्टी अन्न जी अल्लाह जे रस्ते में ॾे तव्हीं उनजे सवाब खे नथा पहुची सघो। या सहाबा जो मकान तंहिंजे करे अल्लाह ताला क़ुरान करीम में उन्हनि खे हिकिड़ी बिशारत ॾिनी ऐं ॿुधाईंदो हलां ही उहा आयत जेकॾहिं गौर सां ॿुधो, गौर सां पढ़ो, हर वो माण्हू जेको सहाबा ते हमलो करे थो उनजो जवाब इन आयत में मौजूद आहे। आयत कहिड़ी? सूरह तौबा जी 100 नंबर आयत। अल्लाह ताला छा फरमायो? वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। फरमाई मुहाजिरीन अंसार मजा जिन ईमान आणण में अगराई कई, सबकत कई, अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको, उहे अल्लाह खां राज़ी थी चुका। हाणे हिकिड़ो इंतहाई अहम नुक़्तो तव्हां करे सही बुखारी खोलियो, सब खां आख़िर में जेका सूरत नाज़िल थी आहे उहा सूरह तौबा आहे। सब खां आख़िर में इन खां पोइ का मुकम्मल सूरत नाज़िल न आहे थी। अया नाज़िल थी आहे 9 हिजरी में। अल्लाह जे नबी वफ़ात कई 11 हिजरी जे शुरू जे अंदर, शुरू में वफ़ात करे विया। माना ईअं चई सघो था पाण सगोरनि जी वफ़ात खां 1.5 खां पोणा 2 साल अॻु में ही सूरत नाज़िल थी आहे। हाणे इन में अल्लाह छा फरमायो? अल्लाह सहाबा खां राज़ी थी चुको, सहाबा अल्लाह खां राज़ी थी चुका। हाणे जेकॾहिं को चवे थो नुक़्ते खे ज़हन में विहारियो, जेके चवनि था अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ 3 खे छॾे हर मुर्तद थी विया। केतिरनि किताबनि जा हवाला आहिनि। अल उसूल मिनल काफ़ी जे अंदर मौजूद आहे, बिहारुल अनवार जे अंदर मौजूद आहे, रिजाल कशी जे अंदर मौजूद आहे। केतिरनि किताबनि में चवनि था सलमान फारसी, मिक़दाद बिन असवद, अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाहु अन्हुम, इन 3 खे छॾे हर सहाबा मुर्तद थी विया। ऐं पुछां थो ही 9 हिजरी में सूरत नाज़िल थी, पाण सगोरा वफ़ात कनि था 11 हिजरी जे इब्तिदा में। 1.5 पौणा 2 साल अॻु में सूरत नाज़िल थी। अल्लाह सहाबा जे लाइ पंहिंजी दाइमी रज़ामंदी जो ऐलान कयो। हाणे मुंहिंजो चैलेंज आहे हर अहिड़े माण्हू खे मूंखे हिकिड़ी आयत ॾेखारे त अल्लाह हिन सूरत खां पोइ सहाबा ते पंहिंजी नाराज़गी जो इज़हार कयो। हिकिड़ी आयत ॾेखारे त अल्लाह ताला सहाबा ते हिन सूरत जे नाज़िल थियण खां पोइ पंहिंजी नाराज़गी जो इज़हार कयो। हिकिड़ो ॿियो नुक़्तो यादि रखो, अल्लाह जी रज़ामंदी ऐं पाण जी रज़ामंदी में वॾो फ़र्क़ु आहे। ॾिसो आऊं अॼु तव्हां खां राज़ी आहियां, सुभाणे नाराज़ थी सघां थो। तव्हां मूंखां अॼु राज़ी आहियो, सुभाणे नाराज़ थी सघो था। छाजे करे? मूंखे का ख़बर कोन्हे सुभाणे तव्हां छा कंदो, तव्हांखे का ख़बर कोन्हे आऊं सुभाणे छा कंदुसि, पर अल्लाह खे ख़बर आहे, ॼाणे थो, इल्म आहे त मुंहिंजा ई पाना
जेस ताईं दुनिया में जिंदा आहिनि हमेशा दीन ते कायम रहंदा। इन जे लाइ अल्लाह ताला उन्हनि जे लाइ दाइमी रज़ामंदी जो ऐलान करे छॾियो। ही रब जी रज़ामंदी आहे कि माण्हू जी रज़ामंदी न। अल्लाह राज़ी थी चुको आहे। अल्लाहु अकबर। ऐं रब छो न राज़ी थिए? उन्हनि माण्हुनि खे सुञाणो। अल्लाह जे रसूल खे उन वक़्तु सुञाताऊं जॾहिं माण्हू सुञाण लाइ तयारु कोन हुआ। मिक़दाद बिन असवद खे चयो न ॾिसंदे जे साईं तव्हां जूं अखियूं केॾियूं भलारियूं आहिनि, केॾियूं मुबारक आहिनि। काश असां अल्लाह जे नबी खे ॾिसूं हा त ज़मीन ते हलण कोन ॾियूं हा, ज़मीन ते पैर रखण कोन ॾियूं हा। मिक़दाद बिन असवद रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, ॿुध अल्लाह जा बाना, अल्लाह तोखे जे शइ जो मुकल्लफ नाहे बनायो उनजी तमन्ना न कर, उनजी तमन्ना न कर। छो? असां अहिड़ा माण्हू बि ॾिठा जेके पैगंबर जे साम्हूं वेठल हुआ ऐं गॾु हूंदा हुआ, लेकिन उन्हनि ईमान कोन आंदो, उहे कुफर ते मरी विया। अहिड़ा बि असां इंसान ॾिठा। उन ज़माने जे अंदरि अल्लाह जे नबी खे सुञाणण मामूली ॻाल्हि कोन हुई। पाण ग़रीब इंसान हुआ, न ताक़त हुई न हुकूमत हुई, ग़रीब इंसान हो। साहबा उन वक़्तु सुञातो। अल्लाहु अकबर। ऐं सुञाणप करण वारा केरु हुआ? शुरूआती दौर में अबू बकर सिद्दीक, उमर बिन ख़त्ताब, उस्मान बिन अफ़्फ़ान, अली बिन अबी तालिब, साद बिन अबी वक्कास, अब्दुर्रहमान बिन औफ, बिलाल, अम्मार बिन यासिर, वालिद यासिर। अल्लाह अकबर। केड़ा केड़ा सहाबा उन्हनि अल्लाह जे रसूल खे सुञातो। ऐं ॾिसो जॾहिं पाण सुगुरा मके खां हिजरत करे मदीने रवाना थियनि था, गॾु केरु हो? अॼु बाद बदबख्त वेही फेसबुक ते चवनि था त अबू बकर सिद्दीक ऐं उमर बिन ख़त्ताब नऊज़ बिल्लाह मोमिन कोन हुआ। अस्तग़फिरुल्लाह, अलल ऐलान चवनि था काफ़िर हुआ। अलल ऐलान, एॾी उन्हनि जी जुरत। पर मूंखे ॿुधायो, जॾहिं अल्लाह जे नबी हिजरत कई मक्के खां मदीने, गॾु केरु हो? दुनिया जो उसूल आहे, अॼु बि उसूल आहे, तव्हां सफ़र में उन माण्हू खे पाण सां गॾु खणंदा आहियो जंहिं ते एतमाद हुजे, भरोसो हुजे, ही टाइम ते कमु ॾींदो, हथ कढी कोन वेंदो, साथ कोन छॾींदो। पाण सुगुरा निकिता आहिनि मक्के खां मदीने। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु गॾु। दुश्मन ऐलान करे छॾियो, सही बुखारी जी रिवायत, त जेको बि माण्हू मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिंदा हालत में आणींदो या मुर्दा हालत में आणींदो, उनखे 100 उठ इनाम में ॾिना वेंदा। टोलियूं निकिरी पयूं तलाश में। 100 उठ का मामूली ॻाल्हि कोन हुई। अबू बकर सिद्दीक जी ज़हानत ॾिसो। वापारी माण्हू हो, सुञाणप काफ़ी हुई। माण्हू को रस्ते ते गॾिजी वियो, माण्हू को गॾिजी वियो। पुछण लॻो, अबू बकर तोसां गॾु केरु आहे? तोसां गॾु केरु आहे? हाणे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु, जंहिंखे लक़ब ख़ुद अल्लाह जे नबी ॾिनो सिद्दीक जो, कूड़ की ॻाल्हाए? कूड़ बि ॻाल्हाए नथो सघे। सच ॻाल्हाए थो त दुश्मन खे ख़बर थी पवे, दुश्मन पीछो कंदो। हाणे छा कजे? ज़हानत ॾिसो, इल्म ॾिसो। अल्लाह जे रसूल ईअं त गॾु कोन खयो, फरमाए थो हादिन यहदीनी, ही रहनुमा आहे, मूंखे रस्तो ॾेखारे रहियो आहे। पुछण वारे सम्झो त शायदि दुनिया जो रस्तो अबू बकर सिद्दीक जे दिलि में कहिड़ो ख़्याल हो त जन्नत जो रस्तो, जन्नत जो रस्तो मूंखे ॾेखारे, ही रहनुमा आहे। ऐं जॾहिं ग़ारे सौर में पहुता, अल्लाह अकबर। हाणे क़ुरान जी आयत पढ़ी ॾिसो, सूरह तौबा जी। सानिय स्नैन इज़ हुमा फिल ग़ार, जॾहिं ॿिए सां गॾु ॿियो, इहे ॿई ॼणा ग़ार में हुआ। इहो ॿियो केरु आहे? अहले सुन्नत जा सभ तफ़ासीर मुत्तफ़िक़न हदीसूं मौजूद आहिनि, अबू बकर सिद्दीक आहे। हत्ता के शिया हज़रात जा तफ़ासीर खणी ॾिसो, मजमुल बयान तबरसी जो, ॿिया तफ़ासीर, उहे बि लिखनि था अबू बकर सिद्दीक। ऐं ॿुधाईंदो रहां, अॻिते वधण खां अॻु में सिद्दीक अल्लाह जे रसूल लक़ब ॾिनो,
पर इमाम बाकिर भी सिद्दीक थे। इमाम बाकिर केरा सैयदना हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जो फर्जंद है अली बिन हुसैन, जो लक़ब है इमाम ज़ैनुल आबिदीन। इमाम ज़ैनुल आबिदीन जो पुट है इमाम बाकिर, सैयदना हुसैन जो पुटो। उनखां माण्हू कंहिं चीज सवाल कयो, सही जेका तलवार तव्हांजी आहे ऐं तलवार तव्हांजी ॾिसां पियो, इन जे दस्ते ते, दस्तो माना जंहिंसां जलबो आहे तलवार खे, इन ते सिंगार कयल आहे। छो तव्हां सिंगार करायो आहे? किताब जो हवालो ॿुधाईंदो हलां, शिया जो किताब कश्फुल गुम्मा मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहे, 2 जिल्दनि जे अंदरि। सवाल करे थो ही तव्हां तलवार जे दस्ते खे छो सिंगारियो आहे? कि इन जे करे जो अबू बकर सिद्दीक उनखे सिंगारियो। ही आउं पंहिंजा लफ़्ज़ कोन पियो चवां, कश्फुल गुम्मा अरबली जो किताब। साहिल चयो अहिड़ा माण्हू हुआ न दुश्मन ज़माने में जेके विड़ाईंदा हुआ, चवण लॻो साईं तव्हां अबू बकर खे सिद्दीक था चओ, सिद्दीक था चओ। इमाम बाकिर रहमहुल्लाह वेठो, उथी बीठो, क़िबले ॾांहुं मुंहुं कयाई ऐं चयाई तारीख़ अल्फाज़, जेको अबू बकर के सिद्दीक न कवे, अल्लाह उनजी ॻाल्हि खे दुनिया जे अंदरि आख़िरत जे अंदरि सचो न करे। इमाम बाकिर जा अल्फाज़ आहिनि, अल्लाहु अकबर। इमाम बाकिर जा अञा ॿुधाईंदो हलां अॻिते वधण खां अॻु में। इमाम बाकिर जो पुटु आहे इमाम जाफ़र सादिक। इमाम जाफ़र सादिक तव्हां ॾिसंदा शिया हज़रात जे किताबनि जे अंदरि बार बार नालो ईंदो, बार बार नालो। इमाम जाफ़र सादिक जो हवालो बि इन ही किताब जे अंदरि मौजूद आहे, कश्फुल गुम्मा जे अंदरि बि आहे, ऐं शिया जो जेको रिजाल जो किताब आहे मामकानी जो, उन जे अंदरि बि मौजूद आहे। अल्लामा मामकानी जो किताब, उन जे अंदरि बि हवालो मौजूद आहे। इमाम जाफ़र सादिक चयो वलदनी अबू बकर मर्रतैन, अबू बकर मूंखे 2 तरफ़नि खां ॼणियो आहे। अबू बकर मूंखे 2 तरफ़नि खां ॼणियो आहे। इहे शयूं तव्हांखे कोन ॿुधाईंदा। इहो अहल हदीस जो स्टेज आहे जेको इन्हनि जे किताबनि जा हवाला तव्हांजे साम्हूं पेश कंदो चैलेंज सां। हिकिड़ो हवालो तो मां जो पुत्र ग़लत साबित करे ॾेखारे, जेकॾहिं कंहिंमें जुरत आहे। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी लाइब्रेरी में इन्हनि जा वॾे तादाद में किताब मौजूद आहिनि। कंहिंमें जुरत न थी आहे जो हिकिड़ो हवालो ग़लत साबित करे ॾे। इमाम जाफ़र सादिक छा चयो? अबू बकर मूंखे 2 तरफ़नि खां ॼणियो आहे। छो? अॼु नुक़्तो थोरो ज़हन में ॻाल्हियो। अबू बकर सिद्दीक जो पुटु आहे मोहम्मद बिन अबी बकर। मोहम्मद बिन अबी बकर जो पुटु आहे कासिम, जेको मदीने जा 7 फुक़हा जेके आहिनि मशहूर फ़क़ीह उन जे अंदरि शामिल आहे। कासिम बिन मोहम्मद। हाणे कासिम बिन मोहम्मद केरु आहे? इमाम जाफ़र जी वालिदा उम्मे फरवा जो पीउ आहे। कासिम बिन मोहम्मद केरु आहे? अबू बकर सिद्दीक जो पोटो। इमाम जाफ़र सादिक जी वालिदा उम्मे फरवा जो पीउ आहे। हिकिड़ो पासो, ॿियो पासो अबू बकर सिद्दीक जो पुटु अब्दुर्रहमान। तव्हां बार बार नालो ॿुधो हूंदो, अब्दुर्रहमान बिन अबी बकर। अब्दुर्रहमान जी न्याणी आहे अस्मा। अस्मा केरु आहे? सैयदना अबू बकर सिद्दीक जी पोटी आहे। इहा अस्मा केरु आहे? उम्मे फरवा जी वालिदा। ॻाल्हि सम्झ में आई? हुतां खां पोटो अबू बकर सिद्दीक जो पीउ आहे, हितां खां पोटी अबू बकर सिद्दीक जी माउ। कंहिंजी माउ में फरवा जी, जेको इमाम जाफ़र सादिक जी वालिदा। इमाम जाफ़र सादिक जी वालिदा में फरवा, उन जो वालिद अबू बकर जो पोटो, उन जी वालिदा अबू बकर जी पोटी। तंहिंजे करे छा चई? अबू बकर मूंखे 2 तरफ़नि खां ॼणियो आहे। ऐं तव्हां खां पुछां थो, तव्हीं फ़ख्र कंहिं ते कंदा आहियो? तव्हांजो पीउ ॾाढो बदमाश लोफर हुजे, धाड़ेल हुजे, तव्हां फ़ख्र कंदो? निस्बत कंदे तव्हां ख़ुशी महसूस कंदो? जिन जा वॾा चोर हूंदा आहिनि, धाड़ेल हूंदा आहिनि, माण्हू वीचारा शर्मसार पिया थींदा आहिनि, लिकाए छॾींदा आहिनि, निस्बत ज़ाहिर कोन कंदा आहिनि। इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह निस्बत बयान करे पियो, फ़ख्र में फ़ख्रिया तौर निस्बत बयान करे पियो। छो? अबू बकर सिद्दीक सां मोहब्बत।
यो अबू बकर सिद्दीक गार जे अंदर, गार सौर जे अंदर दुश्मन तलाश में आ। सही बुखारी जी रिवायत, मथा अची बीठा है। ॾिसो अल्लाह जी कुदरत, मथा अची बीठा है। अबू बकर सिद्दीक अल्लाह जा रसूल इन्हनि मां जेकॾहिं के हिकिड़े बि हेठि पंहिंजे पेरनि ॾांहुं निहारियो पाण खे ॾिसी वठंदा। पाण हेठि आहियूं, मथां बीठा आहियूं, हेठि बि कंहिं निहारियो पंहिंजे पेरनि ॾांहुं लअबसरना, यकीनन असांखे ॾिसी वठंदा। अल्लाहु अकबर। अबू बकर खे ख़ौफ़ कोन थियो। बाद माण्हुनि हमलो कयो अबू बकर सिद्दीक ते त ख़ौफ़ ज़दा थी वियो। कुर्बान वञे माण्हू क़ुरान करीम तां, अल्लाह जे कलाम तां। क़ुरान करीम छा चयो? क़ुरान करीम अल्लाह ताला छा फरमायो? अल्लाह जे नबी अबू बकर सिद्दीक खे चयो, ला तहज़न इन्नल्लाह माना। अबू बकर गम न कर, अल्लाह असां सां गॾु। ही केॾो वॾो दलील आहे। अबू बकर गम न कर, इं कोने ला तखफ, अबू बकर डप न कर, ये लफ्ज़ कोने। अबू बकर गलती न कर, गम न कर, अल्लाह सां गॾु। हिकिड़ो नुक़्तो यादि रखंदा हलो, अबू बकर सिद्दीक अल्लाह जे रसूल पाण सां गॾु कयो, इन्नल्लाह माना। अबू बकर अल्लाह सां गॾु आहे, मूं सां बि गॾु आहे, तव्हां सां बि गॾु आहे, तोसां बि गॾु आहे। पर हिकिड़ो अहम नुक़्तो अॼु ॿुधंदा हलो, क़ुरान खोलियो, मूसा अलैहिस्सलाम निकितो आहे मिस्र मञा, हज़ारनि जी तादाद में बनी इसराइल, फिरौन ताक़ुब थो करे, पीछो थो करे। मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल वञनि पिया, ओचितो अॻियां दरिया अची वियो। हाणे छा कनि? दरिया अची वियो, अॻिते वधनि था त ॿुॾनि था, बीहनि था त पोयां लश्कर कायो अचे, काईंदो अचे। जेके साथी हुआसीं परेशान थी विया। वक़ाल असहाब मूसा इन्ना लमुद्रकून। मूसा अलैहिस्सलाम जे साथियुनि चयो, मूसा पकड़जी पियासूं, अॻिते वधंदासूं, ॿुॾंदासूं, बीहूं था त दुश्मन अची पहुचंदो। हाणे मूसा अलैहिस्सलाम जवाब छा ॾिनो? हिकिड़े मोमिन जो जवाब छा चयाई? कल्लाह, ही पैगंबर जो अल्लाह ते ईमान आहे, तवक्कुल अल्लाह सिखणो आहे, अंबिया किराम खां सिखो, रब ते भरोसो, तवक्कुल, हरगिज़ न। जेके अंग्रेजी में चओ आहे इम्पॉसिबल, नथो थी सघे जो दुश्मन पहुचे। छाजे करे? इन मय रब्बी सयहदीन, बेशक मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे, जल्दी रस्तो ॾेखारींदो। हज़ारे बनी इसराइल हुआ, मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे पाण सां गॾु शामिल कोन कयो। मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे। ऐं हुते अल्लाह जे नबी अबू बकर सिद्दीक खे पाण सां गॾु कयो आहे। इन्नल्लाह माना, अबू बकर अल्लाह सां गॾु आहे। ये अबू बकर सिद्दीक जो शान आहे। पैगंबर अलॻि कोन कयो। उन्हनि शख्सियात खे घटि वधि ॻाल्हायो वञे जेके पैगंबर मोहबत करे। हिकु दफ़े पाण जबल ओहद ते आहिनि, सही बुखारी जी रिवायत, ओचितो जबल ओहद में हरकत आई, पाण पंहिंजो पेर मुबारक खणंदा, उसबुत ऐं ओहद बि वञ, फमा अलैक इल्ला नबियुन व सिद्दीकुन व शहीदान। ऐं ओहद तोखे ख़बर न आहे, हींअर तो ते हिकिड़ो नबी बीठल आहे, माना आउं बीठल आहियां, हिकिड़ो सिद्दीक बीठल आहे, अबू बकर सिद्दीक है, सिद्दीक चवनि था, ॿ शहीद बीठल आहिनि। हालांकि शहादत अञा मिली कोन्हे। कहिड़ो शहीद? सैयदना उमर बिन ख़त्ताब, सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान। ॿ शहीद तोते बीठल आहिनि, छो त अल्लाह जे नबी खे वही ज़रिए मुस्तक़बिल जूं ख़बरूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। अञा शहीद कोन थिया आहिनि, अॻु में चवनि पिया तोते ॿ शहीद बीठल आहिनि, हिकिड़ो सिद्दीक बीठल आहे ऐं हिकिड़ो नबी बीठल आहे। ही केॾो वॾो शान आहे अबू बकर सिद्दीक जो। ऐं ॿुधाईंदो हलां, सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान शहीद कयो वियो, बाग़ी मदीने में दाख़िल थिया, मस्जिद नबवी में नमाज़ पढ़ण जी इजाज़त कोन्हे। उहो खूह जेको पाण यहूदी खां ख़रीद करे मदीने वारनि जे हवाले कनि था, पाणी पीअण जी इजाज़त कोन्हे। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु मशहूर थी चुको आहे। ऐं ॿुधाईंदो हलां, इंतहाई अहम हवालो शिया जे किताब जो नालो छा आहे? मुरूज ज़हब। मुरूज ज़हब 4 जिल्दनि में अल्लामा मसूदी जो मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहे। मशहूर शिया आलिम
सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान जा पहरेदार केर हुआ, ख़बर तो पहरेदार केर हुआ, दर ते केर बीठल हुआ? सैयदना हुसैन सैयदना हसन रज़ी अल्लाहु अन्हुमा ॿई ॿाहिरि बीठल आहिनि। दुश्मन दरवाज़े मां कोन वियो, दीवारूं टपी अंदर दाख़िल थियो। सैयदना उस्मान खे उन वक़्तु शहीद कयो वियो जॾहिं क़ुरान करीम जी तिलावत कर रहे, रत जा छंडा क़ुरान जी आयत ते वजी किरिया। जॾहिं सैयदना उमर अली खे ख़बर पई त सैयदना उस्मान शहीद थी चुको आहे, मुरूज ज़हब वारो लिखे थो, पाण ॿाहिरि निकितो, छाती ते धक हयां सैयदना हसन जी ऐं सैयदना हुसैन खे बि धक हयां। तव्हांजे हूंदे उस्मान कीअं शहीद थी वञो? मुरूज ज़हब। ही एॾो अज़ीम मोहबतूं पाण जे अंदर सहाबा अहले बैत जे दरमियान। मूं पंहिंजे किताब जे अंदर 60 हवाला पेश कया आहिनि त सैयदना उमर बिन ख़त्ताब सैयदना अली मुर्तज़ा जो नाठी। 3 शिया जा किताब, 3 अहले सुन्नत जा किताब। बल्कि शिया हज़रात सिर्फ निकाह खे तस्लीम कोन कयो आहे, मसाइल जो हल ॻोल्हियो अथनि इन निकाह मञा, इन शादी मञा। हिकिड़ो मसइले जो हल इहो बि आहे, कंहिं माण्हू इमाम जाफ़र सादिक़ खां पुछियो, साईं मूंखे ॿुधायो जेकॾहिं 2 जनाज़ा खॼी अचनि जनाज़े निमाज़ लाइ, हिकु औरत जो हुजे हिकु मर्द जो हुजे, त मर्द जो क़रीब रखबो या औरत जो? इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह जवाब ॾिनो त मर्द जो जनाज़ो इमाम खे क़रीब हूंदो, औरत जो जनाज़ो परभरो हूंदो क़िबले तरफ़। किसी दलील? की दलील इहो आहे जॾहिं ज़ैद बिन उमर बिन ख़त्ताब, उमर बिन ख़त्ताब जो पुटु ज़ैद ऐं संदसि वालिदा उम्मे कुलसूम बिन्त अली, अञा दलील खपे? उम्मे कुलसूम बिन्त अली ये हिक ई टाइम ते फौत थिया। नमाज़ जनाज़ा पढ़ी वई, ज़ैद जो जनाज़ो क़रीब रखियो वियो ऐं उम्मे कुलसूम जो जनाज़ो परभरो क़िबले तरफ़ रखियो वियो। ही शिया हज़रात मसाइल जो हल ॻोल्हीनि पिया, मसाइल जो हल, शादियूं थी वञनि। ऐं ॿुधाईंदा रहां दोस्तो, महदूद टाइम जे अंदर त सहाबा इन मक़ाम ते पहुता, अल्लाह रज़ामंदी जो ऐलान कयो। छो? छा नऊज़ बिल्लाह अल्लाह उन्हनि जी तरफ़दारी कई आहे, फेवर कयो आहे? कॾहिं बि न। उहे अक़ीदे जे मामले में, अमल जे मामले में इंतहाई बुलंद मक़ाम ते, बुलंद मक़ाम ते। अॼु असीं मुस्लमान चवराइण वारा, पंहिंजो पाण खे अहले बैत जो मुहिब चवराइण वारा, असांजो अक़ीदो उहो आहे, उहो अक़ीदो आहे। हिकिड़ो मुंहिंजो कर्ज़ ॾिसां केरु थो लाहे। छा सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजी पूरी ज़िंदगी जे अंदर कॾहिं इहो चयो आहे त आउं मुश्किल कुशा आहियां? कॾहिं चयो आहे त अल्लाह खे छॾे मूंखां घुरो? तुंहिंजो किताब नहजुल बलागा मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहे, केतिरा ई हदीस। उनजे अंदर हिकु जगह ते छा थो फरमायो सैयदना अली अल्लाह खां दुआ घुरे, अल्लाहुम्मा अग़निना अन बद्दिल ऐदी सिवाक। ऐं मुंहिंजा रब असांजा हथ तोखां सवाइ के ॿिए जे साम्हूं डिगे रहण खां बचा। असांजा हथ तोखां सवाइ के ॿिए जे साम्हूं न खॼनि, डिगे रहण खां बचाए। यानी मुर्तज़ा नहजुल बलागा जे अंदर हिकिड़ो इंतहाई अहम हवालो, सैयदना अली बिन अबी तालिब ऊंचियूं कबरूं डाइण वारो, ऊंचियूं कबरूं जेके गैर शरई आहिनि। हवालो सही मुस्लिम जो, अल-उसूल मिन अल-काफ़ी जो, सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु दौरे खिलाफत दा फौजी गवर्नर आहे अबुल हयाज असदी, उनखे सॾे थो सैयदना अली चए थो, अबुल हयाज तोखे उन मुहिम ते न मोकिलियां, उन कम ते जंहिं कम ते मूंखे अल्लाह जे रसूल मोकिलियो। चवंदो सही, बिल्कुलु मोकिलियो। उहो कमु कहिड़ो आहे? जी कमु इहो आहे, अल्लाह जे नबी मूंखे चयो, अल्लाह तदा तिमसालन इल्ला तमस्तहु वला कब्रन मुशरफन इल्ला सवैता। अली हलियो वञ, जेका ऊंची कबर ॾिसी उनखे ठाहे बराबर करे छॾ, जेका मूरत तस्वीर ॾिसी उनखे मिटाए छॾ। आहे कंहिंमें जुरत जो इनकार करे त मुस्लिम शरीफ में हदीस कोन्हे? आहे कंहिंमें जुरत जो इनकार करे त इहा रिवायत अल-उसूल मिन अल-काफ़ी जे अंदर कोन्हे, बिहारुल अनवार में कोन्हे, वसाइल शिया में कोन्हे? ये सभई किताब मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद है।
सैयदना अली ऊंचू कब्रू ठाहिण वारो कोन हो। अॼु उन तरीक़े ते केरनि अल्हम्दुलिल्लाह अहलुल हदीस ये असांजो अक़ीदो आहे। ऊंचू कब्रू नाजायज़ ऐं हराम आहिनि। अल्लाह जे नबी मना कई आहे, पैगंबर मना करे छॾी, मुआमलो ख़तम। अॼु असांजो अक़ीदो आहे, साहबा जो अक़ीदो ॾिसणो आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब खे ॾिसो, आयो आहे बैतुल्लाह जे साम्हूं, हिकिड़ी कुंड में हजर अस्वद लॻल आहे। तव्हां ख़बर आहे हजर अस्वद कारे रंग जो पत्थर आहे, पर चुमण जी फज़ीलत छा आहे? पाण सुगरा फरमाइनि था, जंहिं उनखे ईमान जी हालत में चुमियो, अल्लाह क़यामत ॾींहुं इन पत्थर खे ॿ अखियूं ॾींदो जंहिंसां ॾिसंदो, हिकिड़ी ज़बान ॾींदो जंहिंसां ॻाल्हाईंदो। जंहिं ईमान जी हालत में चुमियो हूंदो, पत्थर शायदि ॾींदो। ये अल्लाह जी कुदरत आहे। रब चाहे पत्थर खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾेई छॾे, रब चाहे पत्थर खे ॾिसण जी ताक़त ॾेई छॾे। हाणे उहो पत्थर सैयदना उमर बिन ख़त्ताब आयो आहे, अची चुमे थो ऐं पोइ छा थो चवे? इन्नी लअलमु अन्नका हजरुन ला तनफउ वला तज़ुरु वलौला रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युक़ब्बिलुक मा क़बलतुक। ऐं हजर अस्वद, ऐं ॼाणा थो तूं पत्थर आहीं, न नफ़े जी ताक़त न नुक़सान जी ताक़त। इन जे करे तोखे चुमां थो जो मुंहिंजे महबूब, मुंहिंजे प्यारे पैगंबर तोखे चुमियो आहे, इन जे करे। इहा साहबा जो अक़ीदो। ऐं असांजो अक़ीदो, गाॾी में नाल लॻो पियो घोड़े जो, ही नाल मुसीबत खां बचाईंदो, नफ़ो बचाईंदो। क़ीमती कार 70-80 लख जी, पोयां कारे रंग जो कपिड़ो टंगियो पियो आहे, नज़र न लॻी। तुंहिंजी किरोड़ जी गाॾी जुती जो पाधर टंगियो पियो आहे। ही मुसलमान जो अक़ीदो, जुती जो पाधर एक्सीडेंट खां बचाईंदो, कारो कपिड़ो बचाईंदो। ही असांजा अक़ीदा आहिनि। घोड़े जो नाल सोचण जी ॻाल्हि अल्लाह जा बानो, ही इस्लाम आहे। जिन खे काफ़िर चओ था, उहे बि वहम परस्ती जा एतिरा शिकार कोन्हनि जेतिरा मुसलमान आहिनि। उन्हनि जी गिची में धागो ॾिठो आहे कि अमेरिकन यूरोपियन कंहिंजी गिची में धागो आहे? तव्हांजी किचन में अध पा जा तावीज़। छा पैगंबर फरमायो? मन तअल्लक़ तमीमतन फ़क़द अशरक। जंहिं तावीज़ लटकायो उन शिरक कयो। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु, अज़ीम सहाबी, अक़ीदो सिखो सहाबा खां। पहिरीं अक़ीदो आहे, अमल बाद में आहे। सैयदना उमर अब्दुल्लाह बिन मसूद घर में आयो, हदीस केतिरनि किताबनि जे अंदरि मौजूद आहे, सही सनद सां। घर में ॾिसे ज़ैनब आहे, घर वारी जो नालो, उनखे गिची में धागो ॿधो पियो आहे, गिची में धागो ॿधल आहे। अब्दुल्लाह फौरन सवाल कयो, ज़ैनब इहो धागो छो ॿधो अथई? छाजे करे ॿधो अथई? ऐं चवंदो आहियां, जेकॾहिं सहाबा जे दौर में तावीज़ ॿधण जो, धागे ॿधण जो रवाज हुजे हा, अब्दुल्लाह बिन मसूद ज़ाल खां सवाल कोन करे, ज़ाल खां कोन पुछे हा। ऐं तव्हां खां कोन पुछंदुसि टोपी छो पाती आहे, तव्हां खां सुवाल कोन कंदुसि कपिड़ा छो पाता आहिनि, सभु को ॼाणे थो। ज़रूरत आहे जेकॾहिं धागनि जो रवाज हुजे हा, अब्दुल्लाह बिन मसूद ज़ाल खां सुवाल कोन करे हा। माना धागनि जो रवाज कोन हो। घरवारी चयो, अब्दुल्ला अख में सूर हो, हिकिड़े यहूदी खां पढ़ायमि, फ़ाइदो थी वियो। हिते हिकिड़ो इंतिहाई अहम पॉइंट आहे। चङा ख़ासा असांजा मुसलमान धोखो कयो वञनि। कहिड़ो धोखो? सोचींदा आहिनि त जंहिं शइ मां फ़ाइदो थी वियो उहा शइ जाइज़ आहे, उहा शइ हलाल आहे। घरवारी छा चयो? धागो ॿधम, सूर ख़तम थी वियो। अब्दुल्लाह बिन मसूद चवे हा, ज़ैनब फ़ाइदो पाण खे घुर्जे, फ़ाइदो थी वियो, भले तोखे धागो ॿधो पियो हुजे। चयाईं, इहा साहबा जो अक़ीदो। साहबा जो अक़ीदो ॾिसो, फ़ाइदा त शराब में भई न, ऐं डॉक्टर में ख़बर आहे, पोइ शराब हलाल थींदो। फ़ाइदा त सूअर में भई, छा सूअर हलाल थींदो? छा चयाईं? मूंखे फ़ाइदो थी वियो। पर इब्न मसूद छा जो? ही अक़ीदे जी गैरत। उहो फ़ाइदो तस्लीम कंदासूं जेको क़ुरान हदीस मां साबित आहे, ॿियो न। अक़ीदे जो मसलो आहे। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु घरवारी खे ईअं कोन चयो धागो टोड़, अॻिते हथ वधाए धागो टोड़े परते उछलाए।
इनमें दलील कहिड़ो आहे? ताक़त आहे बुराई खे पंहिंजे हथ सां ख़तम करे, ख़ुसूसन तुंहिंजी घरवारी। अफ़सोस अॼु अहल हदीस चवराइण वारा बि तुंहिंजे घर जे अंदरि औरतूं शिरक कनि, बिदतूं कनि, ख़ासि ॾिहाड़ा मल्हाइनि, ऐं तूं चवीं अहल हदीस आहियां। माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ। मूंखे यादि आहे हिकिड़ो माण्हू मूंखे यादि अचे थो, साईं तव्हां चओ था पर हाणे सी माण्हू नाराज़ था थियनि, तंहिंजे करे मुंहिंजी घरवारी फलाणी तारीख़ ते चणा ठाहींदी आहे ख़ुदा करण। मुंहिंजी अजीब ॻाल्हि आहे, सॼे साल में इहा तारीख़ यादि आई, चणा यादि आया, ख़ुदा करण लाइ सिर्फ़ चणा। तारीख़ में हिकिड़ी या अहल बिदअत सां मुशाबत आहे, उन्हनि खे राज़ी करण जी कोशिश आहे। मोमिन हर अहिड़ो कमु कंदो आहे जंहिंसां अहल बिदअत जी मुखालफ़त थी, मुवाफ़क़त न। असांजा असलाफ एतिरा सख़्त हुआ हिन मामले जे अंदरि। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु धागो टोड़े परते उछलियो, छा चयईं? समेतो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन रुका व तमाइम व तिवलत शिरकुन। मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो आहे त ही फीणा, ही टोणा, ये तावीज़ शिरक आहिनि। हा, अल्लाह जे नबी बाद में फीणनि जी इजाज़त ॾिनी आहे, दम जी। उहो फीणा दम जंहिंमें ग़ैर शरई शिरक जा लफ़्ज़ न हुजनि, इजाज़त आहे, लेकिन धागनि ऐं तावीज़नि जी का इजाज़त कोन्हे। मूंखे ख़बर आहे डॉक्टर हुजण जे नाते काफ़ी साल ओपीडी में मूं सर्विस कई आहे। मूं ॾिठो जिन जी गिची में धागा बदल हूंदा हुआ न, उहे निभागा घणो करे कमज़ोर ईमान पिया रुगो ढिजंदा हुआ, रफंदा पिया हुआ। धागो टुटो मरी विच, धागो टुटो मरी विच, माना कमज़ोर इंतहा जे दर्जे जा बुज़दिल जिन खे धागा ऐं तावीज़ बदल है। ऐं चलो अल्लाह जा बाना सोच त कर, तू मुसलमान थी धागा ऐं तावीज़, हू काफ़िर कीअं पिया हलनि, तोखां वधीक ॾटा मुटाइनि, तोखां वधीक ॾटा मुटाइनि। इहो ज़रूरी हुजे त उन्हनि खे ॿधणो पवे हा, उहे छो कंदा बदल? ॾिसो, मानी हर कंहिं जे लाइ ज़रूरी आहे। मूंखे बि खाइणी आहे, तव्हांखे बि खाइणी आहे, अमेरिकन खे बि खाइणी आहे, यूरोपियन खे बि खाइणी आहे, उनखां सवाइ हली कोन सघंदो। पर तावीज़ खां सवाइ हलनि पिया, पाण खां वधीक तंदुरुस्त, एवरेज एज बि हुनजी ज़्यादा। अल्लाह जा बानो किथे अज़ीम दीन इस्लाम ऐं किथे तव्हां शिरकिया ऐं बिदई रस्मूं दाख़िल कयूं आहिनि। इब्न मसूद धागे के टोड़े परते उछलाए। अल्लाह अकबर। टाइम मुझे महदूद है, उन खां पोइ सहाबा जो अमल ॿुधाईंदो हलां। प्यारे पैगंबर जी पैरवी कीअं कंदा हुआ। अॼु पाण खे हदीस मिले थी, लेकिन केतिरा असांजा मुसलमान भाइर आहिनि चवंदा हदीस अदा सही आहे, पर मुंहिंजे इमाम अमल कोन कयो। अल्लाह जा बाना कहिड़ी ॻाल्हि थो करी? तुंहिंजो इमाम को पैगंबर आहे छा? तुंहिंजे इमाम ते वही नाज़िल थी आहे छा? वही कहते नाज़िल थी आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। हाणे जेको दावा करे मूं ते वही नाज़िल थिए थी, उहो कज़्ज़ाब आहे, दज्जाल आहे। जी गुलाम अहमद कादियानी बदबख्त, वही जो नुज़ूल ख़त्म थी वई, हाणे को नबी न ईंदो। सहाबा कीअं पैरवी कंदा हुआ? अल्लाहु अकबर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मस्जिद में ख़ुतबो ॾीन पिया, कुझु माण्हू बीठल आहिनि, पाण फरमाईंदा वेही रहो, इजलिसू। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु ऐन उन ई टाइम ते मस्जिद में दाख़िल थियो, हुक्म ॿुधे थो, पाण वेही रहियो। हालांकि अल्लाह जे नबी उनखे कोन चयो, पाण फरमाई ताल या अब्दुल्लाह, अब्दुल्लाह तूं अॻिते अच। हुक्म ॿियनि माण्हुनि खे ॾियनि था, पर ॾिसो सहाबा जी इत्तबाए रसूल, फौरन वेही रहियो, छो त अल्लाह जे नबी जो हुक्म। ऐं ॿुधाया उन दौर जूं औरतूं, उन दौर जूं ख़वातीन कीअं पैरवी कंदियूं हुयूं अल्लाह जे रसूल जी हदीस जी। हुक्म हिकिड़ो साहिब मुगीरा बिन शुअबा रज़ी अल्लाह अन्हु, इमाम बैहक़ी as-सुनन अल-कुबरा जे अंदरि रिवायत आंदी सही सनद सां। मुगीरा बिन शुअबा रज़ी अल्लाह अन्हु हिकु औरत खे न्यापो मोकिलियो निकाह जो। सुन्नत छा आहे? तव्हां जे औरत सां निकाह करियो था, इरादो आहे उनखे हिकु दफ़ो ॾिसी सघो था। हुक्म अॼु पाण इफ़रात तफ़रीत जा शिकार आहियूं। के अहिड़ा आहिनि जिन पंहिंजे न्याणियुनि खे छुड़ो आग छॾे ॾिनो आहे, भले पई हलनि पंहिंजे मंगेदनि सां गॾु, फ्यांसी सां गॾु। ॿिया वरी उहे आहिनि इन ई शरई हुक्म ते अमल करण लाइ तयारु कोन्हे, बाबा मुंहिंजी न्याणी खे ॾिसंदे। हालांकि अल्लाह जे रसूल हुक्म आहे, बशर्ते कि उनजी नियत हुजे निकाह जी। छो? अल्लाह जे नबी फरमायो अंसारी औरतनि जे अखियुनि में कुझु ऐब हूंदो आहे। उन ज़माने जे अंदरि पाण फरमाइनि था मता छोकिरी में को ऐब हुजे
ऐं ॾिसी तव्हां न सघो निकाह थी वञे बाद में ऐब ॾिसी नौबत तलाक ताईं पहुचे दीन इस्लाम अज़ीम दीन आहे उहो चवे थो छोकिरी खे हिकु दफ़ो ॾिसी अचे मुगीरा बिन शोबा औरत लाइ न्यापो मोकिलियो आउं तव्हांखे हिकु दफ़ो ॾिसणु चाहियां थो छो त अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे हाणे औरत जवाब छा ॾिनो छा उहे औरतूं हुयूं छा दीन हो छा प्यारे पैगंबर जूं ताबेदार हुयूं चवे थी इन कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमरक अन तंजुर फंजुर व इल्ला इन्नी अनशुदुक जेकॾहिं अल्लाह जे नबी तोखे हुकुम ॾिनो आहे त मूंखे ॾिसी सघीं थो पर जेकॾहिं प्यारे पैगंबर जो हुकुम न आहे मूंखे ॾिसण जी कोशिश न कजां ही ख़ातून केतिरे केतिरे अल्लाह जे रसूल जी पैरवी ॿियो वाक़ियो ॿुधाईंदो हलां प्यारे पैगंबर हदीस ते ईमान छा हो अॼु पंहिंजो ईमान आहे उहो ईमान कीअं ख़वातीन ईमान रखंदियूं हुयूं दलील शेख अलबानी सैयद जे अंदर रिवायत आहे सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु निकाह जो पैगाम मोकिलियो हिकिड़ी ख़ातून खे उम्मे दरदा जो घर वारो अबू दरदा गुज़ारे चुको बेवा थी चुकी हाणे न्यापो मोकिले थो निकाह जो सैयदा उम्मे दरदा जवाब छा ॾिनो चवे थी वलस्तु उरीदु बिअबी दरदा बदला मूंखे अबू दरदा खां पोइ को ॿियो मर्द या घर वारो न खपे छाजे करे मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो आहे अल मरअतु लिआखिरि अज़वाजिहा जेकॾहिं दुनिया में के औरत हिक खां वधीक ॿ शादियूं कयूं बिलफर्ज़ ॿई घर वारा बि जन्नत में पए था औरत बि जन्नत में पए थी हाणे सुवाल थो पैदा थिए इहा औरत जन्नत में कंहिंजी घर वारी थींदी ॿई घर वारा जन्नती आहे ही पाण बि जन्नती आहे अल्लाह जे नबी जो फरमान आहे जंहिंसां दुनिया में आख़िर में निकाह कयाई उनजी घर वारी थींदी हाणे आउं तव्हां सां निकाह कोन कंदुसि छो आउं चाहियां थी जन्नत में बि आउं अबू दरदा जी घर वारी हीअ सहाबियात ईमान आहे दोस्तो वॾो मौज़ू आहे पंहिंजा असांजा केतिरा दोस्त पिया वेठल आहिनि मूंखे उन्हनि जो बि अहसासु आहे अल्लाह ताला खां दुआ घुरूं अल्लाह ताला असांखे साहबा जी मोहबत नसीब फरमाए उन्हनि जे बारे में बदगुमानियुनि खां बचाए हीउ दौर फितननि जो आहे केतिरा बदबख्त सोशल मीडिया ते वेठा आहिनि जिन जो टारगेट साहबा जी ज़ात आहे मुंहिंजो जिमरो हिकिड़ो गंढ ॾेई छॾियो जंहिं ॾींहुं साहबा खां तव्हां बदगुमान थी वियो दीन कोन रहंदो छो कोन रहंदो हदीसूं के पहचायूं साहबा क़ुरान के पहचायो साहबा हदीसूं पहचान वारा बि साहबा क़ुरान पहचान वारा बि साहबा नऊज़ बिल्लाह जेकॾहिं उहे ई सही कोन हुआ अमानतदार कोन हुआ सुम्मा अस्तग़फिरुल्लाह उहे मुनाफ़िक़ हुआ त पैदल शइ सही कीअं हूंदी पोइ क़ुरान सही कीअं हूंदो हदीस कीअं सही हूंदी इहो दुश्मन जो वॾो वार आहे उनखे सुञाणो सहाबा जो दिफ़ा असां ते लाज़िम आहे मोहबत फर्ज़ आहे आख़िर में आऊं इंतहाई शुक्रगुज़ार आहियां असांजे मोहतरम दोस्त फज़ीलत शेख मौलाना नूर अहमद अशआरी हफ़िज़ुल्लाह जो जंहिं ॾोह प्रोग्राम जो बहितरीन इंतज़ाम कयो अल्लाह ताला संदसि महिनतूं क़बूल फरमाए ऐं जुॾे शहर जी जमात जे तावन कयो आहे अल्लाह ताला उन्हनि खे बि जज़ाए ख़ैर अता फरमाए ॾाढी ख़ुशी थी हिते अची एॾो शानदार इंतज़ाम कयो वियो आहे रब्बुल आलमीन तव्हां सभिनी जो अचणु मुंहिंजो अचणु अल्लाह ताला क़बूल फरमाए असांखे दीन ते इस्तक़ामत ॾे ऐं असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए आख़िर